बाबा के पंहिंजी पारस ॾियण लाइ पंहिंजी बि ऐं परिवार जी बि सभई भागनि वारा आहियूं। कुझु सुठा कर्म कया हूंदासीं पिछले जन्म में जो असांखे अहिड़ा कामिल सतगुरु मिलिया आहिनि। बाबा असांखे सेखारीनि था कि कीअं माया खां परे थी करे संतनि वटि अचूं ऐं संतनि जहिड़ा बणिजूं, उन्हनि वांगुरु सेवा करूं, उन्हनि वांगुरु सिमरन करूं ऐं सॼी दुनिया जेका पूरी आहे उनखे बुलाए करे सचे रस्ते ते हलूं। बोलो बाबा हरदास राम साहिब की। मेरे कोई पिछले जन्म के अच्छे कर्म मुझे बाबा तेरा प्यार मिला। कोई पिछले जन्म के पिछले जन्म के अच्छे कर्म मुझे बाबा तेरा प्यार मिला। कोई पिछले जन्म के तेरा प्यार मिला। जब सारी दुनिया झुकती है, सारी दुनिया झुकती है, मुझे वो आली दरबार मिला, दरबार मिला। कोई पिछले जन्म के कोई पिछले जन्म के अच्छे कर्म मुझे बाबा तेरा प्यार मिला। कोई पिछले जन्म के जब सारी दुनिया झुकती है, जब सारी
फायदा ही फायदा आहिनि, हिकु बि नुक़सान कान्हे। हिकु डाकुअनि जो ग्रुप हुयो, पोइ हिक ॿिए खे डेली यादि ॾियारींदा हुआ। उहे डाकू हिक ॿिए खे छा चवंदा हुआ, असांजे ग्रुप मां केर बि सत्संग ते न वेंदो, रोज़ हिक ॿिए खे यादि ॾियारींदा हुआ। हे पाण यादि ॾियारींदा आहियूं हिक ॿिए खे, भई रोज़ सत्संग ते हलणो आहे। डाकू पाण में छा ॻाल्हाईंदा हुया, भई मतां सत्संग में वञो, हिक ॿिए खे डेली सम्झाईंदा हुआ, भई कॾहिं बि तव्हां सत्संग में न वञिजो। उन्हनि खे डपु लॻंदो हो मतां डाकू सुधरी न वञनि, त सत्संग जो एॾो महत्व आहे। हाणे हिकु दफ़ो हिकु डाकू लंघे पियो मंदिर जे ॿाहिरां ऐं अंदरि ई सत्संग चालू हुयो, सम्झाई चालू हुई, भजन चालू हुया। हाणे ॿाहिरि जो लंघे पियो, माइक लॻल हुयो, आवाज़ ॿाहिरि ताईं वञे पियो। हाणे हिनजे कन में कुझु शब्द पिया हुन डाकूअ जे, त छा करे छॾी, पंहिंजा कन बंदि करे छॾी, भई मतां न मूंखे सत्संग ॿुधण लाइ मिले। हाणे भई कन बंदि करे हले पियो, थोरो अॻियां हलियो, हुनजे पेर
ऐं जेसिताईं कंडो कढी त अंदरि सम्झाणी में चालू हुयो भई देवता ऐं मनुष्य में छा फ़र्क़ु हूंदो आहे। जेके मनुष्य हूंदा आहिनि उन्हनि जी परछाई ॾिसी सघिबी आहे, लेकिन जेके देवता हूंदा आहिनि उन्हनि जी परछाई न हूंदी आहे। सम्झो हाणे हिते वेठा आहियूं, अगरि बाबा हरदास राम अची असांखे दर्शन ॾियनि या गणपति भॻवान अची करे दर्शन ॾियनि त उन्हनि जो पाछो असांखे ॾिसण न ईंदो। बाक़ी कोई इंसान अची साम्हूं बीहंदो त उनजो पाछो ॾिसण ईंदो। हाणे इहा ॻाल्हि हिन ॿुधी वरितई। हाणे इहे सभई डाकू मिली करे राजा खे लूटे आया। जीअं राजा खे लूटे करे अचनि पिया, सॼो खज़ानो गॾु हुयो खणी करे अॻियां वञनि पिया त उते हिकु चोर काली माता जो रूप बणी करे अची बीह रहियो ऐं चवई थो उन्हनि डाकुअनि खे भई तव्हां चङो टाइम थियो आहे, मूंखे बलि न चाढ़ी अथव ऐं मुंहिंजी पूजा न कई अथव। अॼु इहो सॼो खज़ानो मूंखे तव्हां अर्पण करे वञो। त सभई जेके डाकू हुया उहे ॾिजी विया। चई काली माता निराश थी वई आहे। सभई जेको खज़ानो लुटे आया छा था करनि, उते रखी छॾियो काली माता जे अॻियां। जंहिं डाकू सत्संग ॿुधी आयो, छा ॿुधी आयो सत्संग में, भई देवता जी परछाई न हूंदी आहे। ॾिसे त जेको काली माता बणी बीठो हुयो उनजी परछाई पई ॾिसण अचे। सभिनी डाकुअनि खे ॿुधाई चई हीअ काली माता कोन अथव, हिकु त असां खां वॾो चोर अथव। पाण सभई चोरी करे आया आहियूं, हाणे इहो काली माता बणिजी करे असांखे लूटे थो, जेको मूंखे अर्पण करे वञो। तव्हां सभई चरिया आहियो जो हिनखे इहो सभु सामान ॾियो वेठा। ॾिसो हिनजी परछाई केॾी ॾिसण अचे। माना इहो देवता कान्हे, कोई काली माता कान्हे, इहो हिकु साधारण मनुष्य आहे। सभिनी वञी करे पंहिंजो सामान खयो ऐं हुन चोर खे जेको काली माता बणिजी बीठो पकड़े करे हुनखे मारियो। हाणे सभु हुन खां पुछनि था तोखे कीअं ख़बर पई भई हिननि जी परछाई न हूंदी आहे देवता जी? तो सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। चई मां लंघां पियो, मां सत्संग ॿुधो त हुते डाकू चवनि था ॾिसो सत्संग जी ख़ाली हिकु लाइन ॿुधी आयो त हिन जो खज़ानो बची पियो। त उन ॾींहं खां वठी उन डाकू दिलि में सोची भई मां हाणे डेली सत्संग ते वेंदुसि, छो त मां रोज़ उतां हिकु नई ॻाल्हि सिखी ईंदुसि। बोल गोदरी वरे घनश्याम की। इहो जेको सत्संग थियो आहे इहो सभिनी खे ज्ञान ॾींदड़ आहे। देवता बि सिकंदा आहिनि भई असां सत्संग में वञूं, उहे बि पृथ्वी लोक ते हेठि लही ईंदा आहिनि भई असांखे किथे सत्संग मिले ॿुधण जे लाइ। त सभई भागनि वारा आहियूं जो एतिरा कामिल संत कमराम साहिब, संत बाबा हरदास राम साहिब, उन्हनि जी छत्र छाया में मिली करे पाण सत्संग करूं था। त सभई इहो सभिनी खे नसीब में न हूंदो आहे। हाणे चयो थी न भॼन में, कोई पिछले जन्म के अच्छे कर्म मुझे बाबा तेरा प्यार मिला, जहाँ सारी दुनिया झुकती है। बाबा जे अॻियां सॼी दुनिया झुकंदी आहे। वॾा वॾा मिनिस्टर्स, इंदिरा गांधी तक ईंदी हुई जलगांव साहिब में, प्रतिभा ताई पाटिल आई मथो टेकण। बाबा केलाराम साहिब जॾहिं शरीर छॾियो त प्रतिभा ताई पाटिल उतां फोन कयो भई ये अस्थियूं हिते खणी अचिजो। त बाबा केलाराम साहिब जूं अस्थियूं, कोई संत जूं अस्थियूं राष्ट्रपति भवन में न वयूं आहिनि। बाबा केलाराम साहिब खे राष्ट्रपति भवन में श्रद्धांजलि मिली प्रेसिडेंट जे हथ सां। त ही संत चाहिनि त वॾनि वॾनि मिनिस्टर्स खे पंहिंजे अॻियां झुकाए सघनि था। हू चाहिनि त सिर्फ़ु उन्हनि खां सत्संग कराए सघनि था। उन्हनि वटि कहिड़ी शइ जी कमी कान्हे, जॻह बि आहे, पैसो बि आहे, पर बाबा खे वणंदा आहिनि दिलि जा जेके सचा माण्हू हुजनि, सचा भगत उन्हनि खे वणंदा आहिनि। सिर्फ़ु उन्हनि खे ई बाबा इहे चांस ॾे थो भई उन्हनि जे सत्संग में अची पहुचनि। बोल बाबा हरदास राम साहिब की। त सभई मिली करे छा कंदा
वंदो मातो साल गायो दिलरी मातो साल गाया
के घर में 4 भाती हुजन, समझो ज़ाल मुड़स ऐं 2 ॿार हुजनि ऐं 3 फुल्का ई पिया हुजनि, पोइ केरु चवंदो आहे मूंखे बुख कान्हे? मां चवंदी आहे त भई मूंखे बुख न लॻी आहे ताकी उन्हनि सभिनी खे हिकु हिकु फुल्को खाइण जे लाइ मिले। माता पंहिंजे ॿार लाइ कष्ट कंदी आहे भई ॿार खे काई बि तकलीफ़ न थिए। हिकु दफ़ो हिकु माता ग़रीब माई हुई वीचारी, कंहिं अमीर जे घर वई, उनखे चई मूंखे कुझु कमु पियो करण लाइ, भले मूंखे कोई घर जो कमु पियो करण लाइ, मूंखे भले बासण जो ॿोरियूं ॾियो मां करां, कुझु त मूंखे कमु ॾियो, ऐं तव्हांखे खपे त भले मूंखे पैसा न ॾिजो, पर जेका तव्हांजी बांसी रोटी पई आहे भले मूंखे उहो ॾेई छॾिजो। बोल गोदरी वारे बोल बाबा हरदास राम साहिब की। तो ये माता वनी करे उन मालकिन खे चए थी मूंखे कमु ॾे, भई भले तूं मूंखे पैसा न ॾिजांइ, मां तोखे सॼो कमु करे ॾींदसि, ॿोरी फर्श बासण कपिड़ा, तोखे पैसा न ॾियणा हुजनि मूंखे पैसा ॾे, मूंखे सिर्फ़ु छा ॾिजांइ? खाधो ॾिजांइ। माई ख़ुशि थी वई, चई फ्री में नौकरानी मिली वई आहे, हुन खां कमु कराई, ऐं जॾहिं हुनजो कमु पूरो थियो उनखे रखियल फुल्का बांसी खाधो ॾेई पई, ऐं वरी ईअं बि चई भले तोखे खपई हिते वेही करे खाई वञ। त इहे कम वारी माई चएसि थी भई न, मुंहिंजो ॿार घर में बुखो आहे, पहिरीं मां हुनखे वञी इहो खाधो खाराईंदसि, इन करे मां हिते कमु करण लाइ आयसि। त जॾहिं मालकिन इहे शब्द ॿुधा भई ॿार वीचारो बुखो आहे ऐं इहे माता पंहिंजे ॿार लाइ एतिरी कष्ट करे, त इन मालकिन जे अखियुनि मां बि ॻोड़ा निकिरी आया। त चईंसि बि मां तोखे ताज़ो खाधो ॿार लाइ पैक थी करे ॾियां, त उहो वञी ॿार खे खाराए ऐं इहो भले तूं खाइजांइ। त माता जेके कष्ट पंहिंजे ॿार लाइ करे थी, माता पिता ॿई जेके कष्ट करनि था उहे लाहे नथा सघजनि, इन करे गुरु बि चवनि था भई पहिरीं असांखे माता पिता जी सेवा करणी आहे ऐं पोइ असांखे गुरुअ जी सेवा। त सभई मिली करे छा चवंदासीं? उनको मेरी सेवा का अधिकार है, करते जो अपनी माँ से प्यार है, उनको मेरी सेवा का अधिकार है, करते जो अपनी माँ से प्यार है, उनको ही मिलता ये दरबार है, करता जो अपनी माँ से उनको मेरी सेवा का अधिकार है, करता जो अपनी माँ से प्यार है, उनको ही मिलता ये दरबार है, करता जो अपनी माँ से प्यार है।
हिकु छोकिरे खे पढ़ाए लिखाए पाले पोसे वॾो कयो ऐं उन्हनि जो सुपिनो हुयो त भई असांजो ॿारु फॉरेन वञी करे पढ़े। जॾहिं ही हिते पढ़णु वियो उते ई हुनखे छोकिरी वणी वई, उते ई शादी करे उते ई नौकरी करे रही पियो। हाणे हिनखे पुॼंदो ई न हुयो भई रोज़ फोन वेही कयां ऐं रोज़ वेही ॻाल्हायां। ईअं लॻंदोसि भई मां पंहिंजो टाइम विञायां वेठो, छो त सभु विसरी वियो हुयो। जेको बि माता पिता हुनजे लाइ कयो उहो सभु विसरी वियो हुउसि। त उनजी माउ हुनखे वरी वरी चवंदी हुई, बेटा कुझु बि थी वञे हिकु फोन खाली 2 मिंट ई सही लॻाईंदो कर। त डेली ही टाइम थींदो हो 8:15 8:30 हिते इंडिया जा बराबरि फोन लॻाए पंहिंजे माता पिता सां ॻाल्हाईंदो हो। माता पिता हुन सां ॻाल्हाईंदा हुआ, फोन ते ॻाल्हाए करे पोइ हिनजो जेको डैडी हुयो छोकिरे जो हथ मुंहुं धोई करे पोइ खाधो खाईंदो हो। पोइ कॾहिं कॾहिं सम्झो लेट थी वेंदो हो, भई 8:15 जा 9 थी विया त पिता जे अंदरि खाधो ई न वेंदो हो जेसि ताईं उहो पंहिंजे पुट सां ॻाल्हाए न। त हिकु ॾींहुं पंहिंजी माता खे फोन लॻाए 8:15 बजे चईं मूंखे कुझु कमु आहे, तूं डैडी खे चओ भई पंहिंजो हथ मुंहुं धोई करे खाधो खाई वेहनि। माता चएसि थी जेसि ताईं हू तोसां न ॻाल्हाईंदो तेसि ताईं हुनजे अंदरि खाधो ई न वेंदो। त ही ॿुधी करे हुते रोए थो ॾाढो, चई मां केॾी लापरवाही कंदो, मां टीवी वेठो ॾिसंदोसि, 8:15 थिया 8:30 फोन करां थो छा थो फ़र्क़ु पए, 8:45 फोन करां थो छा थो फ़र्क़ु पए, 9:30 फोन करां थो, रोज़ इहे कंदो हो। पर हिकु दफ़ो जॾहिं माता ॿुधाईंसि भई तोसां ॻाल्हाईंदो आहे, दिलि जाइ थींदी अथसि भई तूं ठीकु आहीं, उन खां पोइ पिता जे मुख में खाधो वेंदो आहे। त माता पिता जो प्यार भले उहे असांखे ॿुधाइनि न ॿुधाइनि पर सम्झण खां ॿाहिरि आहे ऐं उनखे प्यार सां ई रिटर्न कजे। पैसो उनखे रिटर्न नथो करे सघे। मां एतिरा केसिस ॾिठा आहिनि, पुटु कमाए थो अगरि ॿाहिरि थोरो पैसो अची वञे पिता खे हेल्प त करे थो पर उनखे जेका ट्रीटमेंट आहे उहा नौकरनि वांगुरु, भई हीअं कर इज़त सां न। उनजा सभु इमोशन्स, उनजा सभु जेके बि मंशाऊं आहिनि मन जूं उहे कढी करे भई जीअं असां चऊं तीअं हलो। त इहा सेवा न थी, इहो उन्हनि खे मारण थियो, भले पैसो था ॾियो पर उनजी दिलि अगरि ख़ुशि कान्हे त उहो पैसो बि कम जो कान्हे। 2 शब्द भई उन्हनि सां ॻाल्हायूं उहो वधीक बहितर आहे पैसो ॾेई करे उन्हनि खे नौकरनि वांगुरु हलाइण खां। त हाणे जीअं श्राद्ध आहिनि, चङनि माण्हुनि खे माता पिता न आहिनि त भॻवान चवनि था भई असांखे वृद्ध आश्रम वञी करे ॿुढनि ॿुढियुनि जी सेवा करे अचणु खपे। जीअं हाणे भॼन में चयोसीं भई केतिरियूं माताऊं हुते वेठियूं आहिनि, छा थियूं चवनि भई बेशक तू मेरा गुनहगार है मुझको तो तुझसे ही प्यार है। त उन्हनि माताउनि सां वञी करे वेही करे उन्हनि जी दिलि जाइ वठी अचणु, उन्हनि जे दिलि जो हाल ॿुधी अचणु, इहा बि हिकु वॾी सेवा आहे। भले उन्हनि खे पैसो न ॾेई अचो पर उन्हनि सां वेही करे ॻाल्हायो। समझ रहे क्या समझा? तो मम्मी को हेल्प करते हो, समझो बड़े होके कमाते हो, ठीक है, और मम्मी को शॉपिंग पसंद है, उसको पैसे दिए लेकिन बोला शॉपिंग मत करो, तो क्या होगा? मम्मी रूठ जाएगी ना। तो पहले तो जो उनको अच्छा लगता है वो करने दो। पैसे दिए तो इसका मतलब ये नहीं आप जैसे चाहोगे वैसे वो चलेंगे, वो अपनी मर्जी से चलना चाहिए। वहां थोड़े कंफ्यूज हो गए क्या? नहीं ना, कंहिंखे बि काई ॻाल्हि नहीं थी सम्झ में भले पुछो सवाल त पोइ उहो वधीक तव्हांखे एक्सप्लेन सघो। हाणे हिन कथा मां जेका हाणे कथा आहे भई दान पुण्य तमामु ज़रूरी आहे, इन करे श्राद्ध थिया आहिनि। करण सभिनी खे ख़बर आहे, महाभारत में करण हुयो बराबर, कंहिंजो पुटु हुयो? कंहिंजो पुटु हुयो? कुंतीअ जो। हाणे जॾहिं उहो गुज़ारे वियो उनखे स्वर्ग मिलियो।
स्वर्ग में जेतिरा भी माण्हू हुया उन्हनि खे बुख न लॻंदी हुई, पर करन खे रोज़ बुख लॻंदी हुई। केरु ॿुधाईंदो छो हुनखे बुख लॻंदी हुई? छो त हुन कॾहिं बि दान पुण्य न कई। हुनखे माता पिता न हूंदा हुया करन खे, या माता पिता सां गॾु न रहंदो हो, अकेलो रहंदो हो, त हुनजे घर में खाधो ठहंदो ई न हुयो। अॼु स्कूल मां खाई आयो, अॼु हिते अॼु हुते, ईअं। हाणे घर में खाधो ठहे न त हिन कॾहिं बुखारियल खे खाधो न खारायो, कॾहिं हिन जे हथ सां अन्न दान न थियो। ॿिया दान थिया, कपिड़ा दान कई, ॿियो बि शयूं हथियार वग़ैरह दान कई, पर हुन खां खाधो खाधो दान करण जो जेको भाग्य हुयो उहो हुनखे न मिलियो ऐं हिनखे ध्यान बि न आयो। हाणे जॾहिं गुज़ारे वियो, स्वर्ग में वियो, उते हुनखे छा लॻंदी हुई? बुख लॻंदी हुई। त सभई जेके बाक़ी जा माण्हू हुया उते ऐं देवी देवता हुया स्वर्ग में, हिन जे मथां खिलंदा हुया, करन जे मथां, भई हिते तोखे बुख लॻणी न खपे। स्वर्ग में वया सभई विष्णु भगवान वटि, भई हिनखे त बुख थी लॻे थी स्वर्ग में। त विष्णु भगवान ॿुधाइनि था भई हिन सॼी ज़िंदगी कॾहिं अन्न दान न कयो, इन करे हिनखे हिते बुख थी लॻे। हाणे हुनखे चवनि था तूं वञ हेठि श्राद्धनि में 15 ॾींहं वञी करे सभिनी खे, ब्राह्मणनि खे, बुढनि हुजनि खे, पशु पक्षियुनि खे खाधो खाराए अच, पोइ तोखे पुण्य मिलंदो। अगरि तूं 15 ई ॾींहं खाराईंदे ऐं तुंहिंजो जेको रहियल आहे दान उहो पूरो थी वेंदो। हाणे आयो हेठि पृथ्वी ते, 15 ॾींहं दान पुण्य कई, वरी मथे वियो त विष्णु भगवान चयईं ठीकु आहे, तुंहिंजो दान एक्सेप्ट थियो, दान तुंहिंजो क़बूल पियो, पर हाणे जॾहिं बि तोखे बुख लॻंदी त तूं जॾहिं बि अंगूठो मुंहं में विझंदे त तुंहिंजी बुख लही वेंदी। सभई पुछनि था ईअं छो? भई अंगूठो मुंहं में विझंदो त हिनजी बुख लही वेंदी। चईंसि न, अन्न जो दान न कयो हो, पर हिकु दफ़े हिकु ब्राह्मण हिन खां पुछियो हुयो भई मूंखे बुख लॻी आहे, मूंखे खाधो किथे मिलंदो? त हिन इशारो करे ॾेखारियो हुयो भई वञो हिन दरबार में, तव्हांखे हिते भंडारो मिलंदो। त ॾिसो, कंहिंखे सिर्फ़ु सही जॻह ते मोकिलणु, भई वञो हिते तव्हांजो कमु थींदो, उनजो बि पाण खे पुण्य मिलंदो आहे। त करन उहो पुण्य कयो, इन करे जॾहिं बि अंगूठो मुंहं में विझंदो हिनजी बुख लही वेंदी हुई। ऐं पृथ्वी ते अची करे हिन पितरनि में ई 15 ॾींहं उन दान पुण्य कयो। बोल बाबा हरदास राम साहिब की कयल तुंहिंजी सेवा अजाई, कयल तुंहिंजी सेवा अजाई, बाबा जो दर थी मिलियो, बाबा जो दर थी मिलियो, सुठी किस्मत थींदी, कयल तुंहिंजी सेवा अजाई कोन वेंदी, कयल तुंहिंजी सेवा। गुज़रती पाए कुहारी, लही वेंदे बीमारी, गुज़रती पाए कुहारी, लही वेंदे बीमारी, तुंहिंजी ज़िंदगीअ में प्यारा कॾहिं न ईंदे लाचारी, तुंहिंजी ज़िंदगीअ में प्यारा सचो दे आहे सा,
मीत दिलवारन के जीत सकी प्यारा सजाई रे जीत सकी प्यारा सजाई चल तुझी सेवा सजाई हो नमी चल तुझी सेवा चङा साल अॻु जी सची कथा आहे सभई ध्यान सां ॿुधो। हा 70 साल पहिरियों जी ॻाल्हि आहे। बाबा हरदास राम साहिब रायपुर में हुया। उते हिकु माता आहे अंजना माता। उनजो ॾाढो विश्वास हूंदो हो बाबा में। त उनजे पुट जी शादी थियण वारी हुई। वही बाबा खे ॿुधाइण बाबा आया शादी में। उनखां पोइ नंढी जेका कुंवार हुयसि जेका नूंहं हुयसि उनखे ऐं छोकिरे खे वठी करे बाबा जो दर्शन कराइण पई। हाणे जेका नूंहं हुजे उहा थोरी मॉडर्न हुजे। उहो चवे ही छा मूंखे हिननि संतनि वटि वठी आई आहे। हेॾा मेरा कपिड़ा पातल हुननि खे न साफ़ सफ़ाई आहे अलाए कीअं वेठा आहिनि। त उनजो विश्वास थोरो घटि पियो बीहे ऐं हिन माता जो फुल विश्वास हुयो बाबा में। त बाबा वटि प्रसाद खणी वई। बाबा चवंदा हुआ कॾहिं बि मंदिर वञो ख़ाली हथ न वञो, हिकु केलो ई सही ज़रूर वठी वञो। आप 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा। त प्रसाद मंदिर में ज़रूर खणी वञिजे। ऐं बाबा चवंदा हुआ भई दान बि ज़रूरी आहे। तव्हां चिपटी ॾींदव बुक मिलंदव, बुक ॾींदव लप मिलंदव, लप ॾींदव त झोल मिलंदव ऐं झोल ॾींदव त सभु मदी तव्हांजी। ऐं कॾहिं बि ईअं न सोचियो भई असांजे हिन 1 रुपए सां छा फ़र्क़ु पवंदो। अगरि कंहिं माण्हू वटि करोड़ रुपयो आहे ऐं उन अगरि 1000 रुपयो बि ॾिनो त उनजी वैल्यू कान्हे। पर कंहिं ग़रीब वटि अगरि 50 रुपयो आहे ऐं उन मां बि रुपयो कढी ॾिनो त माना उहो बि करोड़नि जे बराबरि आहे। बाबा चवंदा हुआ कंहिंजा कन बि अॻिजी वेंदा